नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त गवर्नर सिंध इमरान इस्माइल जी मटियारी जे दौरे खां पोइ ताज़ो 3 ॾींहं पहिरीं कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण खां पोइ सूबाई वज़ीर रेवेन्यू मखदूम महबूब ज़मा पारां नोटिस वठंदे कमिश्नर हैदराबाद डिवीज़न खे मटियारी ज़िले जे माण्हुनि जी निगाहदाश्त करण ऐं उन्हनि जूं टेस्टूं करण जी लिखियल ख़त खां पोइ ज़िले मटियारी जे इंतिज़ामिया पारां जारी कयल पहिरीं 66 माण्हुनि जी लिस्ट में 17 ॼणनि जो तालुक़ु न्यूज़ सईदाबाद सां हुजण करे तालुके फोकल पर्सन DMS डॉक्टर अयाज़ अबड़ेजो ऐं हुननि 17 माण्हुनि सां राब्तो करे खेनि करतीना में रहण जो हिदायतूं कयूं। जंहिंखां पोइ AC सईदाबाद सईद अम्मार हुसैन रिज़वी पिणु न्यूज़ सईदाबाद पुलिस खे जारी कयल हिदायतनि मूजिबि हुननि 17 ॼणनि जेके पंहिंजे घरनि में करतीना कया विया आहिनि हुननि जी निगरानी सख़्त रखण जी हिदायत कई आहे। होॾां फोकल पर्सन डॉक्टर अयाज़ अबड़ेजो राब्ते ते ॿुधायो आहे त करतीना कयल हिदायत कई वई आहे त इहे अलॻि रूम में रहनि, घर भातियुनि सां बि न मिलनि, खाधे पीते जो सामान थांव अलॻि रखनि। हिन सूरत हाल खां पोइ तालुके सईदाबाद में ॾहक वारी सूरत आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।